ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवानी। ठटे ज़िले जो अवाम सां ईस्ट इंडिया कंपनी वारो कमु शुरू, जेको कुशंदो साम्हूं ॻाल्हाईंदो त मारियो वेंदो या जेल जी सलाखुनि में वाड़ियो वेंदो। ठटे ज़िले जा लोकल सियासतदान पंहिंजे सीट बचाइण लाइ परेशान। उन्हनि जो नारो ग़रीब अवाम जी का बि मालिकी न कबी। जे कुशंदासीं त घणो कुझु भोगणो पवंदो। सियासत में उभरंदड़ नओं सितारो ठटे में इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो वियो। इंतकामी कार्रवाई तहत गिरफ़्तार कयल पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी ख़िलाफ़ हथियार रखण जे इल्ज़ाम हेठि हिकु वधीक केस ॻाढ़ो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। पहलवान सैयद अयाज़ अली शाह बुखारीअ ते पुलिस कस्टडीअ में ॻाढ़ो कोर्ट जे अदालत में पेश कयो वियो। कोर्ट ॿाहिरां पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले ठटे में ज़ुल्म बर्बरियत वधी वई आहे। मूंखे कल्ह ॻाढ़ो पुलिस ठटो कोर्ट मां ॿाहिरां गिरफ़्तार कयो ऐं ॻाढ़ो थाणे ते रखी ज़हनी टार्चर कयो, जंहिंखां पोइ मूं ते गैर क़ानूनी हथियार रखण जो हिकु ॿियो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। मूंखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु आहे। अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। हुन चयो त मुंहिंजो ॾोह सिर्फ़ु उहो आहे त मूं गुज़िरियल जनरल इलेक्शन में पीपल्स पार्टी जे उमेदवार जे साम्हूं मुक़ाबिलो कयो। मूंखे हज़ारे वोट मिलिया। उहा पीपल्स पार्टी जे अॻुवाननि खां बर्दाश्त नथी थिए। ज़रदारी, जंहिं सबबु मूंखे मुसलसल हिरासा करण खां पोइ मूं ते सुल्तानी गवाह बीहारे ॻाढ़ो थाणे ते फुर जो कूड़ो केस दाख़िल करायो, जंहिंखां पोइ अदालत ॿाहिरां मूंखे गिरफ़्तार करे ॻाढ़ो थाणे ते ॿियो कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे। इनशाअल्लाह आउं पंहिंजो क़ानूनी दिफ़ा कंदुसि, कॾहिं बि न झुकंदुसि ऐं माफ़ी न वठंदुसि ऐं इलेक्शन विढ़ण जो जमहूरी हक़ आहे। इनशाअल्लाह जल्द सिंध हाई कोर्ट सां रुजू बि कंदासीं ऐं क़ानूनी जंग विढ़ंदासीं। एसएसपी ठट्टो सियासी भुतारनि जी वांगार वेही रहियो आहे। होॾां पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी जे वकील शाह तमाम चूणे जो कामरेड एडवोकेट अली हसन मल्लाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पहलवान सैयद अयाद अली शाह बुखारी जल्द ज़मानत ते आज़ादी माणींदो ऐं अदालत मां इंसाफ़ जी उमेदु आहे।